मिर्ज़ापुर बेड़ा कमाए विञाणो ऐं सभिनी जे हलो ऐं सिकंदर में कटे सदाए की सबका सदाए की सबका बसे का कोई कोई रात की जुम्बश काने का मुझसे हले साहब जा जी बैठो लगा सेफ्टी बैठल मुख्य तंजीवन जा कायदीन साहब इजाज़त बैठल तंजीवन जा अहदेदार साहब मौजूद वायद जीअं बि क़ौम आहे मोहम्मद अली खान अथव जीअं बि क़ौम आहे त मरंदी बि क़ौम आहे किरंदी बि क़ौम आहे त उथंदी बि क़ौम आहे हिन भूमि जा जियाला जूझा फुटंदियूं संसार खे मञायो त सिंधी बि क़ौम आहे दोस्तनि सभिनी मौजूदु साथियुनि पंहिंजनि पंहिंजनि तकरीरनि में मुफ़ीद मशवरा ऐं बहितरीन नज़रियूं ॾिनियूं आहिनि वेठे वेठे साईं मोहम्मद अली गांगुर साहिबु साईं अली मर्दा साहिबु ऐं दोस्तनि जा आयल मशवरा उन्हनि ते कोशिशि कई आहे त उनखे साइड ॾे उनखे आख़िरी शिकिल ॾिजे दोस्तनि चयो त कामेटी ठहणु घुरिजे मां पाण दिलि में चई ॻाल्हाइणु घुरिजे हाणे जेकॾहिं असां ॻाल्हाइण जी हिकु त कहिड़े ॾींहं घोड़ी कई आहे मां हमेशह चवंदो आहियां त असां मल आया आहियूं पर अनाड़ी मल न आहियूं अनाड़ी मल उहो थींदो आहे जेको पंहिंजे पेशे सां मोहबत रखंदो आहे मोहबत हमेशह कसम खणंदी आहे असां पंहिंजे मुलाज़िमनि सां सिंध धरतीअ सां सिंध जे क़ौम सां हिन धरतीअ ते रहंदड़ मज़लूम मिसकीन अबोज सतायल ॾुखायल सड़ियल फटियल तबिके जे माण्हुनि सां ऐं पंहिंजे सभिनी मुलाज़िम भाइनि सां मोहबत करण वारा माण्हू असां चाहियूं था त जेके मसइला हिन वक़्तु पाकिस्तान जे मुलाज़िमनि खे सिंध जे मुलाज़िमनि खे वण वेड़े वांगुरु पकोड़े विया आहिनि उन्हनि जो इलाज कजे उन वण वेड़े वारी बीमारीअ खे पाण खां वठी पटिजे उहो हिकु सिकंदर जेतिरो कोन थो पटे सघे पता कईसीं न मुंहिंजे त मुंहिंजी तरतीब जी ऑर्गेनाइज़ेशन 50,000 मां पटे वेंदुसि मां चवां त पेटीएल जी ऑर्गेनाइज़ेशन हिन वक़्तु 1,40,000 जे लॻभॻि आहे उहा पटे वेंदी लोकल गवर्नमेंट जी बि लखनि जे तइदाद में आल पाकिस्तान सतह ते आहे क्लार्क जी लखनि जे तइदाद में आहे पर सभु जेसीं ताईं पाण दोस्त गॾिबासीं न तेसीं ताईं मसइलो हल न थींदो असां बार बार में पाकिस्तान जे मुलाज़िमनि सां थींदड़ नाइंसाफ़ी सरकार जे तरफ़ों थींदड़ पुरज़ोराई सरकार जे तरफ़ों थींदड़ ॾाढो ज़ुल्म सतम जे ख़िलाफ़ पहिरीं फूको उथारण वारा असां माण्हू आहियूं सिंध मां मुल्की लेवल ते जॾहिं मूंखे एहतजाज थियनि त सिंध मां मुलाज़िमनि जी जेका कूक बणिजी असां इस्लामाबाद हिते मुल्क जी क़िस्मतुनि जा फ़ैसिला थींदा असां ॿुधंदा आहियूं असां ॿुधण वारा न आहियूं सरकार सां सिंध जे प्राइम उस्तादनि जी तनज़ीम पेटियल बार बार जंगियूं कयूं हीउ जेको टाइम स्केल आहे असां सभु दोस्त खणूं था पिया हाणे उहो टाइम स्केल त हर डिपार्टमेंट खे मिले थो पर इन टाइम स्केल खे सिंध में मुतारफ़ कराइण मुल्क में मुतारफ़ कराइण जो समूरो सहारो सिंध जे प्राइम उस्तादनि तनज़ीम ॾिनो पाकिस्तान टीचर्स मुतहदा आवाज़ जे प्लेटफॉर्म तां तहरीक ॾी 30-35 ॾींहं मां हुनजो वाइस चेयरमैन सेक्रेटरी जनरल मरहूम लियाकत दिगर साहब हुयो असांजो चेयरमैन गुलाम मुहिद्दीन हुयो फैसलाबाद जो 30 ॾींहं बुख हड़ताल करे वेही रहियासीं ऐं पोइ चौधरी शुजा ऐं ॿियो हिकिड़ो सेनेटर हुयो उहे आया ऐं उन्हनि वज़ीर आज़म सां असांजी हुकूमत जी गजाइश असांखे उतां कशयूं हुयूं हिकु जेके असांजूं इंक्रीमेंट ख़तमु कयूं वयूं मुलाज़िमनि जूं उन जी सूरत में टाइम स्केल मिलियो
टीचिंग अलाउंस उहा जॾहिं असां लेटर वठी आयासीं असांजे तंज़ीम जे दोस्तनि असांजे हिन ई जे लाइ हाल में वॾी तनक़ीदियूं कयूं वज़ीर आज़म खां फोटो कढायूं त छा माना मसइला हल थी आहे पर सिंध जे प्राइमरी उस्तादनि उहा जदोजहद करे रफ़ीक जरवार सिंध जो सदर हो लियाकत सिंध जो जनरल सेक्रेटरी हो मां सिंध जो नायब सदर हुउसि उहो टाइम स्केल सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे ॾियारियो वफ़ा खां लेटर पढ़ियो अमल सिर्फ़ु थियो आज़ाद कश्मीर ऐं बलोचिस्तान में ऐं पोइ सिंध जदोजहद करे टाइम स्केल मिलियो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे टाइम स्केल ॾियण खां पोइ ॿियनि डिपार्टमेंट में उहो टाइम स्केल हासिलु थियो हाणे हेल्थ वारनि खे मिले थो टाइम स्केल इरिगेशन वारनि खे मिले थो जेके टोटल तंज़ीम आहिनि उन सभिनी साईं पलाज साहिबु वेलकम तव्हांखे अचो साईं अचो हेरो उन्हनि सभिनी दोस्तनि खे मिले थो पियो उहो टाइम स्केल चवण जो मक़सदु इहो आहे त असां हमेशह मुलाज़िमनि जे वसीक़ल मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे बारीकी ॿिन्ही सां सोचे करे असां कोशिशि कई आहे त फ़ैसिला पोइ कयूं असां जॾहिं 23 तारीख़ ते एहतिजाज जी शुरूआत कई हिन ई ऑफिस जे हिन ई हाल में वेठा हुआसीं उन खां अॻु में मां अॻड़बाज़ी करे असां पहिरियों इतलाह आज सिर्फ़ु ख़ासि करे साहब खे ॾिनोसीं त जो त मुलाज़िमनि सां ज़रूरत थो थिए उन ते पाण में गॾिजी वियो साईं इस्लामाबाद वियो साईं पंहिंजे जनरल सेक्रेटरी खे चयो उहो असां बार बार राब्ते में हुयो साईं वरी गुजरात में मिलायो ऐं सभु दोस्त जेके हिते वेठा आहियूं उते उन में वेठा दोस्तनि चयो त 19 तारीख़ ते हिकिड़ो एहतिजाज आहे या पाण 19 खे कन्वर्ट कयूं 23 में या 23 खे कन्वर्ट कयूं 19 हिन ई महफ़िल में दोस्त असांखे वेठा साईं शरीफ़ पलाजी साहिबु मूंखे जी मुलाक़ात इहो आहे असां साईं शरीफ़ पलाजी खे अख़्तियारात दोस्त सां ॻाल्हायो असांखे जेको हुकुम कंदा वरी शाम जो असां दोस्त सभु गॾिजी करे हिन ऑफिस जे भर में इरिगेशन वारे जी ऑफिस आहे साईं अशरफ बुज़ई साहिबु उन सां असां राति जो वेठासीं असां हर शइ जो अॻुवाणी बि तव्हां कयो असांजी 27 तारीख़ जी गॾिजाणी कई आहे वॾी आहिनि उन्हीअ खे 23 में कयो पर दोस्त न कयो असां 23 तारीख़ ते जेको एहतिजाज कयोसीं उन जी सभिनी दोस्तनि खे ॻाल्हि वरी असां जेको 23 खां पोइ वरी असां जेको सरकार असां सां ॻाल्हियुनि जी 1 तारीख़ ते ॻाल्हाईंदी और उन मिनिस्टर सां ॻाल्हियूं थियूं असांजे दोस्तनि 3 तारीख़ ते एहतिजाज कयो ऐं वरी बि भली महिनत कई सरकार उन्हनि सां बि ठगी कई सरकार असां सां बि ठगी कई हाणे चवण जो मक़सदु हे आहे त बाबा ठगियूं भले कराची जी सरकार हुजे मुलाज़िमनि सां करे थी इस्लामाबाद जी सरकार हुजे उन बि असांजे दोस्तनि सां ठगियूं कयूं बाबा सदर पाकिस्तान के 4 ट्राफ डिमांड दी है ऐं सदर पाकिस्तान जे नुमाइंदे असांखे यकीन ॾियारी कराई आहे त DRA वारो मसइलो हल थी हेॾो असां पिया चऊं त असांखे ज़िया पंजाब साहिब ऐं सईद गनी साहिब यकीन ॾियारी कराई आहे त 1 तारीख़ ते तव्हांजो मसइलो हल थी वियो असां ॿई दोस्त यकीन ॾियारी में ख़ुशि रहियासीं जो तो वही सोन पाइण मां अगड़ उबलंदो वञे कपाई कन आहे इस्लामाबाद वारो सोन बि असांखे महांगो पियो कराची वारो सोन बि असांखे महांगो पियो DRA जेको मिलियो असांजी पेंशन जी जेका परसेंटेज जी उहा घटाए 47% थी वई हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हो बि असांजा दोस्त आहिनि ज़ाती मुफ़ाद हाजी अशरफ ख़ासि करे जेको कोन्हे को ज़ाती मुफ़ाद हिते वेठल असां दोस्त जे कोन्हे मुफ़ाद सभिनी जो साॻियो आहे मिशन बि सभिनी जो साॻियो आहे त बाबा पाकिस्तान जे मुलाज़िमनि सां ज़्यादती थी थियनि नाइंसाफ़ी थी थियनि उराज़ोराई थी थियनि करे केरु थी करे सरकार न को हाजी अशरफ थो ख़ासि करे थो करे न को अशरफ बुज़ई थो करे न शरीफ़ पलानी थो करे न अली मर्दा शेख थो करे न ज़ुल्फ़िकार शाह थो करे न साईं मीरन थो करे न सिकंदर जबरी थो करे असां बि चऊं था त पाकिस्तान और सिंध जी सरकार असां मुलाज़िमनि सां ज़्यादती थी करे त पोइ छो न पाण में कजे पोइ छा जा इख़्तिलाफ़ आहे असां चऊं था त साईं मौलाना रसूल सिंध जो सदर न आहे बाबा सिंध जो सदर साईं 3 साल हुयो कुल तंज़ीमी माण्हू हिते मौजूदु वेठा आहियो इलेक्शन असांजी 3 सालनि जे लाइ थींदी आहे 2023 जे अक्टूबर महीने में असांजो पीरियड पूरो थियो उन खां पोइ साईं जन पंहिंजे असां इलेक्शन कमीशन जी जोड़ ते कई मां पंहिंजे असां कई
एवा साईं शरीफ वाला जे सां मुखातिब थो थियां अगरि दोस्तनि खे ब्रीफ ॾेई वियो आहे त मां पंहिंजे हिसाब सां ब्रीफ पंहिंजो इलेक्शन कमीशन ठाही हुननि दोस्तनि पंहिंजे हिसाब सां इलेक्शन कमीशन ठाही विच में हिकिड़ो दोस्त मुजाहिद हो साईं अली मर्ज़ा शेख साहिब वांगुरु ठगा हुयो हाई कोर्ट तंज़ीम हिकिड़ी इलेक्शन कमीशन जो सिकंदर जदोई जुदा गुलाम नंबर जुदा हिन ते असां वाइट करे छॾियो कोर्ट हाई कोर्ट आर्डर करे असां ॿिन्ही इलेक्शन कमीशन जो चट करे छॾियो इंडस्ट्री जा तौर ते रजिस्टर्ड उन खे चयो त बाबा हाणे तव्हां हिन इलेक्शन करायो इलेक्शन कमीशन न जो साईं गुलाम साहिब खे 100 काल करे छॾियो वरी हुन एक्स प्रेसिडेंट करे छॾियो त पीरियड पूरो थी चुको त साईं गुलाम साहिब हिन वक़्तु सदर ऐं सदर मां बि न आहियां मां बि साबिक़ो देदार साईं गुलाम बि साबिक़ो देदार मसइलो जो हिते गॾिजी पियो आहे भला हे का इलेक्शन आहे छा त साईं बि मुंहिंजे सदर मां मुंहिंजा सदर जेकॾहिं मां सदर न हूंदो साईं शरीफ वाला जे मूंखे वोट न कंदो ऐं जेकॾहिं न हूंदो त साईं अली मर्ज़ा साईं गुलाम में वोट कोन कंदो इलेक्शन हालात इहे इलेक्शन आहे ई कान हीअ वजूद जी जंग आहे जंहिंते तव्हां असां सभिनी खे पंहिंजो वजूद मुलाज़िम जो बचाइण जे लाइ हिकु प्लेटफॉर्म ते मुदर थियणो पवंदो असां 12 तारीख़ जे एहतिजाज जी ॻाल्हि कईसीं हाजी साहब जो वीडियो क्लिप आई मुसबत वीडियो क्लिप आई असां फोन ते राब्तो कयोसीं असां वटि का अनानी कान्हे मां बार कंदो असां अनानी वारा न आहियूं पर हा कंदे असांखे अॼोको जेको इजलास हो उन जी असांखे का बि मीटिंग जो इतलाउ न ॾिनो पियो जेकॾहिं मीटिंग जो इतलाउ ॾिनो वञे हा असांखे त हिते जेके मुंहिंजा महबूब मुंहिंजा पीरी मुंहिंजा भाउर मुंहिंजा दोस्त मोहम्मद अली कांग्रेस साहब समेत असां जेके वेठा आहियूं असां फ़राक़ माण्हू आहियूं साईं जे स्कूल मीटिंग मां सभु दोस्त वठी विया धीरे धीरे असां हिते दोस्तनि जी मुख़्तलिफ़ रायूं आहियूं कनि दोस्तनि चयो आहे त ॻाल्हाइणु घुरिजे कनि दोस्तनि चयो आहे न ॻाल्हाइणु घुरिजे जन दोस्तनि चयो आहे न ॻाल्हाइणु घुरिजे उन ॾुख मचियो आहे उन्हनि चयो त असां बार बार आहे न केॾो पको वेसाव आहे बुखारी चयो आहे नथी मचियो आहे त केॾो पको वेसाव आहे हली ईंदो हो त कुझु आम पिया करो दोस्त चवंदा त तव्हां त बार बार चओ था त असां दोस्तनि सां गॾिजण लाइ तयारु आहियूं पर अॻिला दोस्त पंहिंजी गाॾी में था वटि ब्रेक हणण लाइ तयारु आहियूं असां जेको ब्रेक हुननि तॾहिं बि मथो वेहण जे लाइ तयारु आहियूं ते चवंदा तव्हांजे लाइ मथो बि आहे पर असां था चऊं गाॾी भले उहे हलाइनि असां मुलाज़िम जे वसीतर मुफ़ादत जे लाइ असां प्यादल हलण जे लाइ बि तयारु आहियूं असांखे कमेंट कयो त हीअ जेका असांजी कमेटी आहे उहा कमेटी उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाई त बाबा तव्हांजी जंग छा ते आहे असांजो पाकिस्तान लेवल ते मुतहदा मक़सद आहे पाकिस्तान आहे हाणे उन में असां आज़ाद कश्मीर बि गॾु आहे जंहिंजो मां जनरल सेक्रेटरी आहियां गिलगित बल्तिस्तान वारा बि गॾु आहिनि पंजाब बि गॾु आहे बलोचिस्तान बि गॾु आहे सिंध बि गॾु आहे टोटल असां गॾु आहियूं KPK वारा बि गॾु आहिनि पंजाब में ऐं आज़ाद कश्मीर में हिकु हिकु तंज़ीम जा 6 ग्रुप आहिनि उहे सभु आया उन्हनि जो हिकिड़ो अची कोर्ट जो आर्डर खणी वियो मां सदर आहे हुनखे चई मां सदर आहे पंजाब में 7 माण्हू आया मां जनरल सेक्रेटरी हुजां असांजे ज़रई फार्म PTM इजलास हो गई हो जेतिरे मां सदर मांखे विया रोज़ जेतिरे मां सदर मांखे विया रोज़ जे मां सदर मांखे विया असां छा कयोसीं त बाबा तव्हां सभु सदर तव्हांजी जंग पंहिंजे सूबे में पंहिंजो पाण सां हिते तव्हां जेके आहियो जे हिकु तंज़ीम जा 16 ग्रुप 16 सदर जे हिते तव्हां हिकु ग्रुप जा आज़ाद कश्मीर जा 5 ग्रुप जा सदर 5 सदर पोइ चयोसीं त छा करणु घुरिजे असां फॉर्मूलो कढियो बाबा जेका तंज़ीम आहे उन में असां हर हिकु तंज़ीम खे वाइस चेयरमैन ठाहियूं हर हिकु तंज़ीम खे वाइस चेयरमैन ठाहियूं असां जे 16 वारा त 16 वाइस चेयरमैन जे 5 आहे त 5 असां वाइस चेयरमैन असां हाजी साहब वारनि खे मुज़ई साहब वारनि खे मां इहो राय ॾिनी त साईं जेकॾहिं साईं गुलाम मोहम्मद साबिक़ सदर आहे त उन जाइ ते तव्हां साईं मेंबर आहे त हुनखे मेंबर करे खणी छॾियो हाजी शबीर मोहम्मद सदर पंहिंजे ग्रुप जो अॻुवाण आहे त तव्हां उनखे मेंबर करे खणी छॾियो भला मेंबर खे उहिदेदार खे मिलंदी 400 एकड़ ज़मीन लीज़ थी ऐं मेंबर खे 200 मिलंदी आहे बाबा कंहिंखे हिकिड़ो वेसो बि मिलंदे उमेद कान्हे का हिकिड़ो मुफ़ाद आहे गुलाम मंडी उन जे लाइ वेठो आहे मक़सूद मैसर
कि हे क्यों किरड़ा भाई ग्रुप जगह आना वो जितनी भी स्ट्रेंथ था अजी सद माले तो सरकार ना मीटिंग करे तो बाबा ता उन्हें के चेयरमैन न कयो चेयरमैन असा जो साईं आज ये सिर्फ खास कर दी ता साईं मक़सद के मेंबर करे छे असा तो सोना करे लाइ तैयार असा ही जेका कमेटी असा ठाई आ उन कमेटी जा असा जा कुछ नाला आहिनि उहे मां दोस्तनि जा आज अनाउंस कयां त उहे दोस्त उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाइनि त गॾियल जिदोजहद खे जंहिंमें मुलाज़िम जे जेके फुरियल हक़ आहिनि ज़ालिमनि जेको कारो कानून पेश कयो आहे उन खे ख़तमु कराए उहा कमेटी साईं मोहम्मद अली मोहम्मद अली गांगुरो साहब साईं यूनिवर्सिटी जो सदर आहे साईं मीर अल इल्ताफ आपका जो सदर आहे साईं मोहम्मद रोशन मशवरी पेटीएल जो उहिदेदार आहे साईं एजाज अहमद कोसो साहब गस्ता सिंध जो मरकज़ी उहिदेदार आहे साईं ज़हीर मिर्ज़ा असांजो नुमाइंदो पेटीएल तरफ़ों ऐं मोहम्मद अली कोसो साहब नॉन टीचिंग स्टाफ कॉलेज जो अॻुवाण आहे असांजा इहे दोस्त उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाईंदा साईं शरीफ़ मलानी बि आयो आहे साईं शरीफ़ उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाए ॿियो को का ॻाल्हि कान्हे का हूअं त इतिहाद आहिनि असांजा ॿ हिकु इतिहाद जी अॻुवाणी साईं अशरफ ख़ासकरी जे हथ मां ॿिए इतिहाद जी अॻुवाणी साईं अब्दुल रहीम भारे साहिब जे हथ मां असां कुल वर्कर साईं अब्दुल रहीम भारो साहिब भले पास उमिरि ते वियल आहे उनजो जनरल सेक्रेटरी ज़ियारत जे लाइ इराक वियल आहे उनजा नुमाइंदा असां सां गॾु वेठा आहिनि असां उतो बि हिकिड़ो जेकॾहिं दोस्त इरीगेशन जो माण्हू हुजनि त उहो बि हिन सां एड करण जे लाइ तयारु आहियूं त उहो दोस्त हुन कमेटी मुंहिंजे 7 दोस्त हुननि सां कमेटी में ॻाल्हाइनि इतिहाद हिकिड़े खे ॿ इतिहाद पाण में गॾिजनि था त हिकु इतिहाद खे हुजे चेयरमैनशिप ॿिए इतिहाद खे हुजे सेक्रेटरी मां अॻु बि ऐलान करे चुको आहियां त सेक्रेटरीशिप इतिहाद खे मिले थी त मक़सूद मयसर खे सेक्रेटरीशिप थियण जो को बि शौक़ु कोन्हे को सिकंदर जबे खे सेक्रेटरीशिप थियण जो को बि शौक़ु कोन्हे को उहा जेका सेक्रेटरीशिप आहे थी सघे थो असांजो भारो साहिबु पाण वटि रखे थी सघे थो भारो साहिब खे वेंदो सघे उन सां ॻाल्हाए सघे ऐं ॿिया जेके दोस्त हुजूं उहे कुल दोस्त पेटीएल मेंबर हुजनि जदोजहद हले अञा खे फना करिणो आहे मुंहिंजी इहा साईं शरीफ़ साहिब खे इहा दोस्तनि जे अॻु मां दिलि ॾेई तव्हांखे दिलि हुजे त मां दोस्तनि सां ॻाल्हायो ॿियो असांजो ई दोस्तनि हिकिड़ी राय ॾिनी आहे त 25 तारीख़ ते इन DRA ऐं पेंशन जी कटौती जे ख़िलाफ़ हैदराबाद सिंध जी दिलि आहे हैदराबाद को जेको मैसेज ईंदो हिते बि इंटरनेशनल मीडिया आहे उहो सॼी दुनिया में वेंदो सॼे मुल्क में वेंदो ऐं हितां जूं असां जूं मां पने आकर मुरण कंदो आहियां CM सां ॿुधंदा पर असांजे महिल हितो रण कईसीं वेझो 15 जेके इक़्तिदार वारा वेठा आहिनि ॿुधंदा 25 तारीख़ ते हैदराबाद जे ख़ुसूसन लेबल असांजे उस्तादनि साईं रोशन मशहूरी साहिब जी महिनत साईं ज़हीर साहिब जी साईं अता साहिब जी ऐं ॿिया जेके कुल दोस्त वेठा आहिनि उनजी महिनत सां हिकिड़ी 25 तारीख़ मुक़ररु थी आहे त असां हिते एहतिजाज कार्ड ठाहींदासीं जेके बि पाण में कुल तर्तीब वेठल हुयो हाणे इन रैलीअ खे सभु इहे पेटियल रखी आहे ईअं चयो त इहा सभिनी जी गजल आहे ऐं पंहिंजे वजूद जो मसइलो आहे सभु वधि शकल कनि इन खे पाण खां ॻाल्हायो ॿियो असांजो हीउ आहे फ़ैसिलो 27 तारीख़ ते 25 तारीख़ ते पाण इहा शइ कंदासीं 27 तारीख़ ते जेके बि पाण में कुल तंज़ीमूं आहिनि या बि पाण में कोऑर्डिनेशन करे गॾिजी करे जेके बि हद जा चूंडियल MP या MLA आहे ऐं जिते जिते मेयर आहे बाक़ी टाउन चेयरमैन त लॻंदो जाते काथे टाउन चेयरमैन पियो आहे उनखे पाण ॻोल्हे सघंदासीं जिते मेयर आहे जिते MP MLA आहे असां हुनखे पंहिंजो 4 डिमांड ॾियूं त इहा असां सां ज़्यादती थिए थी असां सां नाइंसाफ़ी थिए थी असां तव्हांखे वोट ॾेई करे इक़्तिदार में अरिड़हं साल पहुचायूं था तव्हां असांजी वावर जे तव्हां असांजी वावर नथा कयो अॼु असां दर ते आया आहियूं उहो त आहे मुल्क घुरा वठिणो आहे अॼु असां तव्हांजे दर ते आया आहियूं सुभाणे कारणनि वारा थींदासीं असां जॾहिं तव्हांजे दर ते आया हुआसीं त तव्हां असांखे बेवकूफ़ करे मोटायो वरी उन्हनि जो वरी
अचण वारो टाइम आहे वरी उहे पंहिंजे दर ते ईंदा पाण पंहिंजो इहो चार्टर ऑफ डिमांड जेके पंहिंजा मसइला आहिनि उहे पाण 27 तारीख़ ते सॼे सिंध में हिकिड़े ॾींहं ते MPA MLA खे पहुचाइण जेकॾहिं MPA MLA पंहिंजे तकनि में मौजूदु न आहिनि त उन जा जेके घर आहिनि उन्हनि जे घरनि जी पहुचाइण उन खां पोइ असांजी अलायंस जो चेयरमैन साईं अब्दुल बाबा साहब उमिरि ते वेला तव्हां ॾिसंदा हूंदो त हर रोज़ अतार जे साम्हूं बि साईं दुआऊं थो घुरे काबतुल्लाह जे साम्हूं बि साईं दुआऊं थो करे ऐं इंशाअल्लाह ताला उहे दुआऊं पंहिंजूं साबित ॾींदियूं मुलाज़िमनि जा जेके मसइला आहिनि उहे हल थींदा साईं मोटी ईंदो असां 9 अगस्त ते जीअं जो हैदराबाद हुआ 9 अगस्त ते वरी 9 सेप्टेम्बर ते वरी असां इन क़िस्म जो एहतजाज गजल समीर तंज़ीम जो वरी असां सखर में एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं कोशिशि कंदासीं जे 9 अगस्त ते साईं नासिर हुसैन साहब ते मौजूदु आहे 9 सेप्टेम्बर ते साईं नासिर हुसैन साहब मौजूदु आहे या साईं खुर्शीद अहमद शाह मौजूदु आहे या नुमान इस्लाम शेख मौजूदु आहे त हे असां एहतजाज उनजे घर जा उन खां पोइ असां पंहिंजी 9 तारीख़ ते शाम जो वरी अलायंस जे दोस्तनि जो इजलास घुराए दारो साहब हूंदो वधीक लाइ हुन जो ऐलान कंदासीं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी तव्हां जा वॾा कुर्ब जो तव्हां हमेशह पंहिंजे नंढे भाउ जे सॾ ते के नवे खे थी करे तव्हां हमेशह पहुता हो सॾ में सॾु ॾिनो आहे ऐं असां बि तव्हां दोस्तनि जेकॾहिं हिकु क़दम अॻिते वधी आया आहियो त हिकु जेके स्टेट ते वेठा आहियूं त असां तव्हां दोस्तनि जी लबे खे कंदे तव्हां हिकु क़दम अॻिते वधिया आहियो त असां 100 क़दम में मुलाज़िमनि जी मसइला साईं शरीफ़ भारो साहब पंहिंजो शरीफ़ पालानी साहब हेड डिपार्टमेंट जो तंज़ीम जो सेक्रेटरी जनरल आहे साईं जो चेयरमैन साईं अब्दुर्रहमान शह साहब आहे साईं जन असां अॻोमी इलाइक़े में गॾु आहिनि ऐं मुंहिंजे ख्याल में सदर औरंगज़ेब मुहर साहब आहे असां जेका नेशनल कॉलेज में साईं रज़ा अली शाह जे ऑफिस में जेका गॾिजाणी कई हुईसीं साईं औरंगज़ेब साहब हुते हुयो साईं शह साहब हुते हुयो 12 तारीख़ ते असां ऐलान जेको कयोसीं उहो ऐलान ते असां मुलाज़िमनि जे वसी तर मुफ़ाद खे साम्हूं रखंदे इन जे करे वापसि वरितोसीं त असां सभु मुलाज़िम हिकु प्लेटफॉर्म ते मुतहदी गॾियल जिदोजहद हलायूं अला कंदो त हू असांजा दोस्त आहिनि असांजा भाउर आहिनि असांजा साथी आहिनि असांजे सर जा साईं आहिनि कुल पाण गॾु थी वेंदासीं जेकॾहिं उहे दोस्त नथा गॾिजनि त असांजी जेका जिदोजहद आहे मुलाज़िमनि जी मुफ़ाद जे लाइ उहा जारी सारी रहंदी 25 तारीख़ जो एहतजाज जी रिकॉर्डी एहतजाज हूंदो ऐं 9 तारीख़ जो जेको एहतजाज हूंदो उहो बि रिकॉर्डी एहतजाज हूंदो ऐं 27 तारीख़ ते हर MPA MLA जे घर जे आॾो कश्मीर खां कराची ताईं जेका शइ हूंदी उहो बि एहतजाज सां रिकॉर्ड कराईंदासीं मां ॿी बि कोशिशि कई आहे हीउ जेको असांजो चार्टर ऑफ डिमांड हुयो उहो चार्टर ऑफ डिमांड पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ताईं पहुचायो ऐं पढ़ियो ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जी जेका तर्जुमान आहे रुखसाना बंगश मां उन ताईं बि पहुचायो आहे उन बि हिन असांजे चार्टर ऑफ डिमांड खे पढ़ियो आहे बिलाल भुट्टे ज़रदारी जो PS जुनेद साहब उन बि हिनखे पढ़ियो आहे ऐं मां सां उन्हनि जो राब्तो कयो आहे जन्नत हुसैन उन्हनि जेको उते तर्जुमान कीअं उन मथां 3 दफ़ा फ़ोन ते ॻाल्हायो आहे जंहिं चेयरमैन साहब पढ़ियो आहे असां तव्हांखे किथे चेयरमैन सां मुलाक़ात जो टाइम ॾियो मां उनखे चयो बाबा लंडन खां सवाइ जंहिं जाइ ते ॾिसो था पहुचंदा लंडन सां न पहुचंदासीं लंडन खां सवाइ जंहिं जाइ ते तव्हां असांखे टाइम ॾींदो असां हुन ते पहुचंदासीं चौधरी मंज़ूर जेको पाकिस्तान जी जंहिं वफ़ाक़ी बजट पेश थी त उन चयो त बजट मुलाज़िम दुश्मन बजट आहे मां हुनजे ख़िलाफ़ तहरीक हलाईंदुसि उन ऐलान कयो त 50% मुलाज़िमनि जी पघार वधे चौधरी मंज़ूर सां मां हे मुलाज़िमनि जो जेको वक़्फ़ आहे उहो घटि में घटि 20 दफ़ा पेश कयो आहे ऐं उहो असां ॻाल्हाईंदो उहो जे कोशिशि मां त बिलावल भुट्टे ज़रदारी सां जेको चेयरमैन ऑफ पार्टी जो त मां कोशिशि करे जल्द अज जल्द मुलाज़िमनि जी मीटिंग करायां
असां कोशिशि था कयूं का कोशिशि कामयाबी ईंदी आहे का कोशिशि नाकाम बि वेंदी आहे पर असां हक़ सच ते आहियूं मां चोर वञे थो चोरीअ ते त उहो वापसि ई कोन वञे जिते वञे थो उन ॾींहुं भाॻे खे हूअं साईं सदाईं जाॻंदो हूअं जाॻंदो राति न वठी माना हुनजो भाॻ हे असां कोशिशि कयूं था हिकु एहतिजाज ॿियो एहतिजाज टियों एहतिजाज मोमिन माण्हू हो बाबा असांखे ईमान आहे पंहिंजे रब ते पंहिंजी महिनत ते त इंशा अल्लाह ताला हिकु ॾींहुं जेको सिज उभरंदो उहो मुलाज़िमनि जे हथ जो सिज